केर मुझे खिलाफ एफआईआर दाखिल कराइंदो? हाँ, मां उन जो नस्ल तबाह करे छॾींदुसि। सालार खान, शेर जे मथां सवा शेर भी आहे, शेर जे मथां बब्बर शेर भी आहे। 3 ॾींहनि जे अंदर अंदर पंहिंजो बंदोबस्त करे छॾ, न त मां मजबूर हूंदुसि। बाबा, हे अकेली ना है, इन सां गॾु गोहर, सालार ऐं बशू भी आहिनि। हिननि चई गॾिजी मुंहिंजी इज़त खे आड़ा में उछलियो आहे। या अल्लाह, त पैदा न करियां, जे पैदा ही कयो हुई त ग़रीब न करियां, ग़रीब न करियां। जेकॾहिं सालार खान ज़मीन ॾिए थो ऐं तव्हां ख़रीद कयो था त इन सां मुंहिंजो को बि मतिलबु न आहे। मूंखे सिर्फ़ु पंहिंजा पैसा खपनि। त पोइ तव्हां सालार खान खां बार बार पैसनि जी घुर कयो, जीअं हू परेशान थी पोणी पोणी ज़मीन विकिरो करे। सेठ साहब, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। मां मजबूर आहियां, हिन वक़्तु मूं वटि पैसा कोन्हनि के। पैसा तव्हांखे ॾियणा ई पवंदा, पोइ कंहिंखां कर्ज़ु वठो या ज़मीन खपायो। तूं जेका रांदि खेॾी रहियो आहे न, उन में हार भले मुंहिंजी थिए, पर नुक़सान तुंहिंजो थींदो। सारियूं बि तुंहिंजूं मरंदियूं। रांदि शुरू थियण खां अॻु ई तो हार मञे वरिती है सालार खान, ऐं हिन रांदि जो अंत तुंहिंजो मौत थींदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।